पिया आहिनि। पानी समेत खीर थर जे जावलू पट्टीअ ते तेज़ वसकारे खां पोइ मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं। नए गाज में 7 फुट पानी वही आयो। वाहिपांदीअ मां गुलाम नबी लकारीअ जी रिपोर्ट मूजिब खीर थर जे जावलू पट्टीअ ते तेज़ वसकारे खां पोइ मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं आहिनि, जॾहिं त नई गाज में 7 फुट पानी वही आयो। नए गाज में घणो पानी अचण सबबि काछे जे सवें ॻोठनि जा रोड ऐं रस्ता बंदि थियण जे ख़ौफ़ सबबि काछे वासियुनि जो साह मुठ में अची वियो। गाज बंदि जो कम रोलड़े जो शिकार हुजण करे हिन साल बि केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो इम्कान नज़र अची रहियो आहे।